ओम शांति। अध्याय 12-79 रूहानी अलंकार ऐं हुननि सां सजीवी मूर्तियूं। रूहानी अलंकार ऐं हुन सां सजीवी मूर्तियूं। बाप दादा पंहिंजे सर्व ॿारनि खे अॼु विशेष अलंकारी स्वरूप में ॾिसनि पिया। हर हिकु ॿार खे अलंकारी स्वरूप में ॾिसनि पिया। अलंकार मतिलबु ज्ञान गुण शक्तियुनि जा अलंकार। हर हिकु जी सजी सजाई अलंकधारी अति सुंदर मूर्ति ॾिसनि पिया। पंहिंजे पाण खे ॾिठो आहे तव्हां? असां पंहिंजे पाण खे ॾिठो आहे? मतिलबु असां में केतिरा ज्ञान जो कलश केतिरो भरियलु आहे, गुण केतिरा आहिनि, शक्तियूं केतिरियूं आहिनि। उन अनुसार असांखे कॾहिं ॾिठो आहे ख़ुदि खे? असां ॾिठो आहे की मूंखां सहन थिए थो? कॾहिं तव्हांखे कोई अपशब्द चईंदो हुजे या तव्हांजे लाइ कोई बुरी ॻाल्हियूं फैलाईंदो हुजे, हुन समय उहो ॻाल्हियूं ॿुधंदे हुए तव्हांजे अंदरि स्थिति हलचल में ईंदी आहे? कोई तव्हांखे चए तव्हां त पागल आहियो, अकुल ई कोन्हे तव्हांखे, न? उन समय असांजी स्थिति छा ईंदी आहे? हीअं लॻंदो आहे जीअं कोई अज्ञान काल में त कोई कंहिंखे हीअं चए वॾे खे। हिकु थींदो आहे ईअं ई चईंदा आहिनि माण्हू, हिकु चईंदो आहे सीरियस थी चईंदा आहिनि, है न? ॿियो बि उल्टो सुल्टो चईंदा आहिनि। त असांजी स्थिति छा आहे हुन समय? इहे चेक कई आहे असां कॾहिं? त ईअं ख़ुदि खे असांखे चेक करिणो आहे। भई ॾाढो दुख जो वायुमंडल आहे, हुन समय मुंहिंजी स्थिति छा आहे? कोई मूंखे उल्टो सुल्टो चए थो, हुन समय मुंहिंजी स्थिति छा आहे? कोई मुंहिंजे जीवन में विघ्न विझनि था, हुन समय मुंहिंजी स्थिति छा आहे? है न? ॾाढी परिस्थितियूं आहिनि, ॾाढो अशुद्ध वातावरण, अशांति वारो वातावरण आहे, हुन समय मुंहिंजी स्थिति छा आहे? त हीअं ख़ुदि खे चेक करे जीअं बाबा असांखे चईंदा आहिनि उहा असांजी स्थिति ठही आहे। अगरि ठही आहे त सम्झो मां रूहानी अलंकारनि सां सजी सजाई मूर्ति ठही आहियां। केतिरो परसेंट ठही आहियां इहे बि तव्हां ख़ुदि ई चेक करो, है न? ख़ुदि ई चेक करो केतिरो मां शांति रहंदी आहियां, केतिरो मां सुख में रहंदी आहियां, दुख हूंदे हुए बि केतिरो मां आनंद में रहंदी आहियां, केतिरो मां पवित्र रहंदी आहियां, केतिरो मां सर्वशक्तियुनि सां संपन्न रहंदी आहियां। त बाबा पुछनि था पंहिंजे पाण खे ॾिठो अथव? कहिड़ो कहिड़ो अलंकार धारण कयो आहे? पंहिंजे रूहानी अलंकारनि जी सजावट खे सदा धारण कंदे हलंदा आहियो? अॼु अमृत वेले हर हिकु ॿार जी सजी सजाई मूर्त बाबा ॾिसनि पिया। छा ॾिठई बाबा? हर हिकु ॿार अति सुंदर छत्र छाया जे हेठां वेठो हुयो। जंहिं छत्र छाया जे हेठां हुजण जे कारण प्रकृति ऐं माया जे वार सां बचियल हुया। हर हिकु परसेंटेज जे हिसाब सां, कोई ज़्यादा कोई घटि, है न? ॾाढा रूहानी सेफ्टी जा साधन जे अंदरि वेठा हुया। रूहानी सेफ्टी जा साधन छा आहे असांजा? बाबा जी चित्र छाया त आईसीं, प्लस असांखे जो ज्ञान गुण शक्तियुनि जी अलंकार मिलियल आहे न, मतिलबु जो असांजी बुद्धि में ज्ञान आहे, जो गुण आहिनि, जो शक्तियूं आहिनि, उन्हनि खे असां जीअं त पंहिंजी छत्र छाया सम्झो, है न? जीअं सम्झो किथे बॉम्ब फुटी वियो, है न? त माण्हू त चईंदो अरे उते बॉम्ब फुटी वियो, एॾा माण्हू मरी विया। ऐं असांखे ज्ञान आहे, असां कहिड़े ज्ञान जी सेफ्टी में आहियूं की विनाश त थियणो ई आहे, है न? किथे 2 ॼणनि जी लड़ाई थी वई, माण्हू त चईंदा अरे उहो हीअं
बढ़िया ईअं थी वियो है न। असां छा चईंदासीं ॿिन्हिनि जो हिसाब किताब चुकतो थो थिए, हिननि जे लाइ बि चओ हिननि जो जल्दी जल्दी हिसाब किताब चुकतो थी वञे। त असांखे हीअं ॾिसणो आहे, न त अंदरि स्थिति हलचल में अची वेंदी आहे न, पंहिंजा संबंधी या पंहिंजा कोई नज़दीक वारा ईअं थी वञे त माण्हू, अॼुकल्ह त सभिनि खे आदत पइजी वई आहे। वैसे बि असांखे ज्ञान जे हिसाब सां आदत पइजी वई आहे, ऐं दुनिया वारनि खे कीअं आदत पइजी वई आहे। अरे अॼुकल्ह सभिनि हंधि ईअं ई थो थिए है न, सभिनि जी नुंहरियूं धीअरियूं ॿार सभु ईअं ई आहिनि, उहा हिन रीति शांति आहिनि। त बाबा चवनि था कि बाबा ॾिठई कि ॿार रूहानी सेफ्टी जे साधन जे अंदरि हुया। जरा सा सूक्ष्म वाइब्रेशन भी छत्र छाया जे अंदरि पहुची न सघंदो आहे। अहिड़ी छत्र छाया जे अंदरि विश्व कल्याण जी सेवा जे ज़िम्मेवार जी ताज़दारी वेठा हुया, है न। अहिड़ी छत्र छाया जे अंदरि विश्व कल्याण जी सेवा जी ज़िम्मेवारी जी ताज़दारी वेठा हुया, रूहानी सेफ्टी जे अंदरि, है न। डबल ताज ॾाढो सुंदर सजे पियो, डबल ताज ॾाढो सुंदर सजे पियो। हिकु संपूर्ण प्योरिटी जे हिसाब सां लाइट जो क्राउन, हिकु संपूर्ण प्योरिटी जे हिसाब सां लाइट जो क्राउन हुयो। प्योरिटी जे हिसाब सां लाइट जो क्राउन हुयो, है न। ऐं सेवा जो ताज हुयो। बाबा चवनि था कि डबल ताज ॾाढो सुंदर हुयो, हिकु प्योरिटी जे हिसाब सां लाइट जो क्राउन हुयो, ॿियो सेवा जो ताज हुयो। इन में नंबरवार हुया। कंहिं ॿार जो प्योरिटी जा 3 सर्टिफिकेट स्टेजिस, कंहिं ॿार जो प्योरिटी जी 3 स्टेजिस संकल्प बोल ऐं कर्म जे लाइट जो क्राउन हिकु त फैलियल उहो ज़्यादा हुयो। कंहिं ॿार जो बाबा छा ॾिठई, विश्व कल्याण जी सेवा जी ज़िम्मेवारी जी ताज़दारी है न, जेका बि उहा बाबा जी छत्र छाया जे अंदरि सेफ्टी में हुया, है न। त बाबा 2 ताज ॾिठई। त बाबा चवनि था कंहिं ॿार जो हिकु त प्योरिटी जो ऐं हिकु सेवा जो, हिकु प्योरिटी जो ताज ॿियो सेवा जो। कंहिं ॿार जो प्योरिटी जी 3 स्टेजिस संकल्प बोल ऐं कर्म में लाइट जो क्राउन हिकु त फैलियल उहा ज़्यादा हुयो, मतिलबु हुननि जे संकल्प में बि प्योरिटी, बोल में बि प्योरिटी, कर्मनि में बि प्योरिटी। त इन टिन्हिनि जी प्योरिटी जो क्राउन जेको हुयो न, हिकु त फैलियल ज़्यादा हुयो। जेतिरा 3 स्टेजिस जी प्योरिटी, उन अनुसार लाइट जो क्राउन चारों ओर पंहिंजो प्रकाश फैलाए पियो, है न। चारों ओर पंहिंजो प्रकाश फैलाए पियो। कंहिंजो ज़्यादा त कंहिंजो कम हुयो। साथ साथ सेवा जी ज़िम्मेवारी जे अनुसार लाइट जी पावर में भी अंतर हुयो, है न। त प्योरिटी जो ताज कंहिं हिसाब सां लाइट माइट पियो ॾे, संकल्प बोल कर्मनि में केतिरी प्योरिटी आहे, है न। ऐं सेवा जो ताज, सेवा जे ताज में भी नंबरवार पावर अनुसार चमके पियो, अर्थात परसेंटेज में फ़र्क़ु हुयो। कोई केतिरो पावर जो, कोई केतिरो पावर जो, परसेंटेज में परसेंटेज ऐं फैलाव अनुसार भिन्न भिन्न नंबरवार ताज़दारी हुया। जेतिरो ताज में नंबर हुयो हुन अनुसार छत्र छाया में भी फ़र्क़ु हुयो।
है ना। अगरि सम्झो कंहिंजा संकल्प शुद्ध घटि आहिनि त उनखे रूहानी सेफ्टी जी छत्र छाया बि उन अनुसार मिलंदी, है ना। त कंहिंजी छत्र छाया ॾाढी वॾी हुई जो हुन छत्र छाया जे अंदरि रही कार्य करे सघंदा हुया। सॼे विश्व जो भ्रमण छत्र छाया जे अंदरि करे सघंदा हुया। सॼे विश्व जो भ्रमण, पहिरियों ब्रह्मण परिवार, पोइ भक्त आत्मायूं, पोइ अलॻि अलॻि धर्म जी आत्मायूं, पोइ मथपंट वारी आत्मायूं, पोइ प्रकृति, जीव जंतु, जानवर, ग्रह, है ना, पूरो वृक्ष ॾिसो। पहिरियों त बि शिव बाबा सां कनेक्ट थी वञो, पोइ पहिरियों सूर्यवंशी घराने जी आत्मायूं, पोइ चंद्रवंशी घराने जी आत्मायूं, पोइ भक्त आत्मायूं, पोइ अलॻि अलॻि धर्म जी आत्मायूं, पोइ मथपंट वारी आत्मायूं, पोइ सभु बीज, योनिया, तत्व, पोइ ग्रह। सॼे विश्व जो भ्रमण थी वियो न। त कोई आत्मायूं बाबा जी छत्र छाया जे अंदरि रही करे पूरे विश्व जो भ्रमण कंदियूं आहिनि। एतिरी बेहद जी छत्र छाया हुई ऐं कंहिंजी यथाशक्ति नंबरवार हुई। अहिड़ी हद जी छत्र छाया जे अंदरि वेठे हुए, अर्थात पंहिंजे पुरुषार्थ जे अंदरि सदा यादि जे बजाए नियम प्रमाण, समय प्रमाण यादि में रहण वारा हुया। अहिड़ी छत्र छाया जे अंदरि वेठे हुए, अर्थात पंहिंजे पुरुषार्थ जे अंदरि सदा छत्र छाया जे प्रमाण बजाए, सदा यादि जे बजाए नियम प्रमाण, समय प्रमाण यादि में रहण वारा हुया। जंहिंजी हद जी छत्र छाया हुई न, उहो केरु हुया कि पंहिंजे पुरुषार्थ जे अंदरि सदा यादि जे बजाए सदा न कंदा हुया नियम प्रमाण यादि, समय प्रमाण यादि में रहण वारा। कि हाँ भई अमृत वेलो यादि कयो, हाणे कर्म करो। पोइ कर्म कंदे हुए कर्म में ई बिज़ी, माण्हुनि में ई बिज़ी। पोइ वरी नुमाज़ शाम करो, पोइ हुन समय यादि, त उन अनुसार ई छत्र छाया मिलंदी न। एतिरा घंटा था, यादि बि हद में हुई त हद जी छत्र छाया मिलंदी न। यादि बेहद जे बाप जी आहे, लेकिन यादि करण वारा बेहद जी यादि खे बि हद में लाहे ॾींदा आहिनि, है न। यादि त बाप खे करिणो आहे, लेकिन अहिड़ा ॿार न बाबा जी यादि बेहद जी यादि खे बि हद में लाहे ॾींदा। बाबा त चवंदा आहिनि हर सेकेंड मूंसां गॾु यादि करो। ॾिसो ॾाढो ईज़ी आहे न, शिव बाबा खे असां यादि करूं, शिव बाबा सां गॾु असां रोटी था ठाहियूं, बाबा ॾिसो हीअं, बाबा ॾिसो हीअ भाॼी, ॾिसो बाबा, न अॼुकल्ह त भाॼियुनि में बि मिलावट, हिननि चीज़ुनि में बि, है न। त हीअं जीअं असां अंदरि ई अंदरि बाबा सां ॻाल्हाईंदे ऐं कमु कंदा था हलूं। त बाबा असांखे चवनि था कि यादि करण वारा बेहद जी यादि खे बि हद में लाहे ॾींदा आहिनि। संबंध अविनाशी आहे, लेकिन संबंध निभाइण वारे समय निश्चित करे विनाशी करे छॾियो अथनि। बाबा खे त हर घड़ी अलॻि अलॻि संबंध सां यादि करिणो आहे न असांखे, है न। लेकिन माण्हुनि संबंध निभाइण वारे समय निश्चित करे विनाशी करे छॾियो अथनि। कॾहिं बाप जे संबंध, कॾहिं व्यक्ति जो संबंध, कॾहिं वैभवनि जो संबंध, कॾहिं पंहिंजे पुराणे संस्कार स्वभाव सां गॾु संबंध। त बाप सां बाबा, ॾिसो कॾहिं ॿार छा कंदा आहिनि, बाबा सां सभु संबंध न, हर समय सभु संबंध न निभाए करे कॾहिं कंहिं व्यक्ति सां संबंध निभाइण लॻी वेंदा आहिनि। मतिलबु माण्हुनि सां ॻाल्हाईंदे हुए बि इहो बाबा जो ॿारु आहे, मुंहिंजो फलानो आहे हीअं न, इहो बाबा जो ॿारु आहे, बाबा जो ॿारु आहे। वैभवनि खे खाईंदे हुए बि इहे बाबा जी ही चीज़ूं, बाबा जे शरीर खे खारायूं था, मुंहिंजियूं न आहे।
ये ना वैभवन सां संबंध रखो, ये मुंहिंजी चीज़ आहे, ये मुंहिंजी चीज़ आहे। न, बाबा ॾियाराई अथई, बाबा जी आहे। कॾहिं पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कार सां संबंध थी वेंदा न, इहो मुंहिंजो संस्कार आहे, मुंहिंजी आदत आहे। वठण जे लाइ त अविनाशी अधिकारी बाबा खे चईंदा आहिनि कि बाबा असां त तव्हांजा सदा जा ॿार आहियूं, अविनाशी आहियूं, असांखे त अविनाशी वरसो खपे, लक्ष्मी नारायण जहिड़ो खपे। लक्ष्मी नारायण जो वरसो वठण लाइ सदा बाबा सां ई सर्व संबंध निभाइणो आहे ऐं सभु कुझु बाबा जो सम्झी करे यूज़ करिणो आहे। मुंहिंजो आहे चइण में ईंदो कि न हा मां मंगायो, लेकिन अंदरि यादि हुजे बाबा। ॾियण जे समय विनाशी वरसे सां बि किनारो करे ॾींदा आहिनि, है न। वठण वक़्तु पूरो, लेकिन बाबा खे ॾियण जे समय थोरो सो किनारो करे छॾींदा आहिनि। वठण में फ्रागदिल आहिनि, ॾियण में काथे काथे इकोनॉमी ॾींदे कंदा आहिनि, है न। जीअं सम्झो असां बाबा चईंदा आहिनि सभु कुझु मुंहिंजो सम्झो, देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव सभु कुझु बाबा जो आहे, त सभु कुझु बाबा खे ई ॾियणो आहे न। त उते इकोनॉमी छो कि न इहो मुंहिंजो आहे, इहो मुंहिंजो आहे, है न। धन संपत्ति बि असां बाबा जे नाम कई त बाबा को पुछी करे बाबा जी यादि में यूज़ करो, न इहा मुंहिंजी चीज़ आहे, मुंहिंजी चीज़ आहे। इकोनॉमी कीअं कंदा आहियो उहो ॼाणंदा आहियो न। कई ॿार ॾाढी होशियार सां बाप सां रोह रियान कंदा आहिनि, काथे चईंदा आहिनि फलानी ॻाल्हि में एतिरो त परिवर्तन करे वरितो, बाक़ी थोरो सो आहे उहो बि थी वेंदो, है न। परिवर्तन स्वभाव संस्कार में बि कि न बाबा ईअं त चइणो पवंदो न, ईअं त करिणो पवंदो न, एतिरो थोरो त थींदो ई आहे। वठण में ईअं न चईंदा आहिनि कि थोरो थोरो ॾियो। अगरि बाप कोई महारथी जी स्पेशल ख़ातिरी करे त संकल्प उठंदो, असां बि त अधिकारी आहियूं न, है न। काथे काथे हीअं संकल्प ॿारनि खे उथंदो आहे न। वठण में ज़रा बि न छॾंदा, लेकिन ॾियण में हाणे हुन महारथी सभु कुझु ॾिनो अथई, उहो सभु कुझु भुलिजी करे सभु कुझु बाबा जो सम्झी करे जीवन जिए थो त उहो महारथी आहे। भले ई तव्हां बि हुन समय ज्ञान में आया आहियो, तव्हां बि रेगुलर क्लास कंदा आहियो, रेगुलर सभु कुझु कंदा आहियो, लेकिन अॼु बाबा जे वरदान में हुयो न सुबुह जो ब्रह्मा बाबा छा कई, पंहिंजी मन बुद्धि संस्कार, है न, पंहिंजे मन बुद्धि संस्कार बाबा ते अॻियां समर्पित कई। धन संपत्ति स्थूल चीजूं त कई सही, लेकिन ब्रह्मा बाबा ॿियो कहिड़ी वॾी ॻाल्हि कई कि पंहिंजो मन बुद्धि संस्कार सभु बाबा जे अॻियां सरेंडर करे छॾियईं, है न। त ईअं असांखे सरेंडर करिणो आहे। त कोई महारथी ठहियो आहे, महारथी कॾहिं ठहींदा आहिनि जॾहिं पंहिंजो मन बुद्धि संस्कार सभु बाबा जे अॻियां सरेंडर कंदासीं त बाबा जे अनुसार ई उहो ई मन में संकल्प हलंदा, बुद्धि हलंदी, कर्म थींदो, त ऑटोमेटिकली उहो बाप समान मास्टर गॉड थी वेंदो न, है न। बाप समान मास्टर गॉड थी वेंदो। त बाबा असांखे चवनि था कि के महारथी जी मां स्पेशल ख़ातिरी करायां त उहो साम्हूं वारा चईंदा असांजी छो न करायूं। वठण में जरा बि न छॾंदा, ॾियण में थोरो थोरो करे ख़तमु करे ॾींदा। इहे इकानामी कंदा आहिनि, चितराई सां बाप खे बि दिलासा ॾींदा आहिनि, ज़रूरु संपन्न ठही वेंदासीं, थी वेंदो, बसि वठिणो आहे। हिकु सेकेंड जो अधिकार आहे त ॾियण में बि एतिरा फ्रागदिली ठहो। परिवर्तन करण जी शक्ति फुल स्टेज सां यूज़ करो, स्वयं के परिवर्तन करण जी शक्ति फुल स्टेज सां यूज़ करो।
त निरंतर यादि खे हदि लाइ हुए आहे। हिन करे छत्रछाया में बि नंबर ॾींदा आहिनि, है न। अगरि जो ॿार निरंतर यादि जी जॻह हदि में अची वेंदो आहे, हदि जी यादि अची वेंदी आहे, नंबरवार हुजण जे कारण माया जे वाइब्रेशन, वायुमंडल, व्यक्ति, वैभव, स्वभाव, संस्कार वार कंदा आहिनि। त बाबा जी छत्रछाया कंहिं हिसाब सां असांखे सदा मिलंदी, बाबा जी छत्रछाया कंहिं हिसाब सां असांखे सदा मिलंदी, जेतिरो असां सदा सर्व संबंधनि सां बाबा खे सदा यादि करिणो आहे, नियम प्रमाण न, ओतिरो असांखे छत्रछाया मिलंदी, ओतिरो असां प्रकृति, माया जे वाइब्रेशन, वायुमंडल, व्यक्ति, वैभव, स्वभाव, संस्कार इन्हनि सां सेफ रहंदासीं, है न। त केरु दुनियावी माया जे वाइब्रेशन, वायुमंडल, व्यक्ति, वैभव, स्वभाव, संस्कार इन्हनि सां सेफ केरु रहंदो, दुनिया में पाठ वॼाईंदे हुए बि, संबंध में ईंदे हुए बि, वैभवनि खे यूज़ कंदे हुए बि उनजी आकर्षण में न अचनि, प्रकृति जे वार सां सेफ रहनि, पुराणे स्वभाव संस्कार जे वार सां सेफ रहंदा। केरु रहंदा? जेका सदा सर्व संबंध सां बाबा खे पंहिंजो मञदा, उन अनुसार उन्हनि खे यादि कंदा, वो सदा सेफ रहंदा। न त छत्रछाया जे अंदरि सदा सेफ न रही सघंदा आहिनि, है न। बाबा त असांखे सदा ई सेफ रखणु चाहींदा आहिनि, है न। बाबा त असांखे सदा ई सेफ रखणु चाहींदा आहिनि, लेकिन बाबा जी शक्ति असांखे तॾहिं मिली सघंदी आहे जॾहिं असां उनखे यादि करूं। लिंक त जोड़णो पवंदो न, तार सां तार जुड़ंदी तॾहिं त करंट ईंदो, तॾहिं त असां हिननि सभिनि सां सेफ रहंदासीं न। त पहिरियों लिंक जोड़णो पवंदो, इन करे गीता में आहे मन मना भव। पहिरियों मन में ॾाढा संकल्प अचनि अची मार्जन आहे, लेकिन असां हिकु ई संकल्प में टिका रहूं, मां आत्मा बाबा जी संतान आहियां। मन में ॿिया वीचार अचण जी कोशिशि कंदा, लेकिन असांजो हिकु ई संकल्प रहे, तॾहिं असां सदा सेफ्टी जे अंदरि रही करे पूरे विश्व खे लाइट मां ॾेई सघंदासीं, है न। जेको हाणे विश्व सेवा कंदो उहो ई त विश्व महाराजन, विश्व महारानी ठहींदो न। ताजदारी बि ॾिठई बाबा, छत्रधारी बि ॾिठई। बाबा छा ॾिठई? ताजदारी बि ॾिठई, छत्रधारी बि ॾिठई, साथ साथ सभी ताजदारी तख्त नशीन बि ॾिठई। ताजदारी, छत्रधारी ऐं ताजदारियुनि खे तख्त नशीन ॾिठई बाबा। तख्त खे त ॼाणदा आहियो न, बाप जे दिलि तख्त नशीन, लेकिन इहा दिलि तख्त एतिरो प्योर आहे, बाबा जो दिलि तख्त एतिरो प्योर आहे जो हिन तख्त ते सदा वेही बि उहे ई सघंदा आहिनि जो सदा ई प्योर रहंदा आहिनि, है न। बाबा जी दिलि तख्त ते केरु वेही सघंदो आहे? जो आत्मायूं ख़ुदि बि सदा प्योर, अर्थात कोई भी मिक्सचैरिटी न हुजे, संकल्प में बुद्धि, संस्कार, मन, वचन, कर्म, है न, कोई भी मिक्सचैरिटी न हुजे, न। संकल्प में जरा भी इम्प्योरिटी न, तुंहिंजो मुंहिंजो न, हिक ॿिए जी गिलानी निंदा न, हिक ॿिए जी बुरी भावना, भई हिन जो अकल्याण थिए, भाड़ में वञे, हीअ ॾाढी ख़राबु आहे, सुठो थियो हिन सां ॾाढो बुरो थियो, है न। कोई भी अहिड़ो संकल्प
न मन में अचण जी कोशिश कंदा, लेकिन असांजी बुद्धि यथार्थ उनखे परखी करे यथार्थ निर्णय करे। त एतिरी प्योर आत्मायूं आहियूं असां, तॾहिं त असां सदा बाबा जे दिलि में रहंदा। बाबा जे दिलि में अर्थात उनजी निशानी छा आहे? हिकु त असां सदा ई असांखे बाबा जी यादि स्वतः रहंदी। ॿियो जीअं त बाबा ई असांखे यादि, बाबा ई असांखे छॾंदा न। छोकी बाबा खे त एकाकी, बाबा खे त प्योर आत्मा खपनि, छोकी बाबा खे त पंहिंजो कमु कराइणो है न। ॿियो बाप ऐं ॿार जे संबंध सां असां उन रीति रहंदासीं त जीअं माउ पीउ ॿार खे छॾंदो न आहे न, भले किथे कमु करण बि मोकिलंदो लेकिन सॼा ध्यानु रहंदो। जेका आज्ञाकारी ॿार हूंदा आहिनि, जेका माउ पीउ जे चए ते हलंदा आहिनि न, त माउ पीउ बि हुननि खे सदा हुननि जी छत्र ठाहिया ठही करे हुनखे यादि कंदा आहिनि, है न, हुनजो ध्यानु रखंदा आहिनि। त बाबा चवनि था एतिरा तख़्त नशीन बि उहे ई ठही सघंदा आहिनि जो बाबा जेतिरा एतिरा प्योर हुजनि, है न। सिर्फ़ु बाबा जी ॻाल्हियुनि खे असां यादि कंदा, बाबा जे ज्ञान खे बि मनन चिंतन करो न, त तव्हांखे सम्झ में अची वेंदो कि बाबा कीअं आहे। त बाबा चवनि था सदा काल जे लाइ ऑफर आहे, बाबा जी सभु ॿारनि खे सदा काल जे लाइ ऑफर आहे कि सभु ॿार सदा तख़्त नशीन रहो, है न, सभु ॿार सदा तख़्त नशीन रहो। लेकिन ऑटोमेटिक कर्म जी गति जे चक्कर प्रमाण सदा काल उहे ई वेही सघंदा आहिनि जो सदा फॉलो फादर हुजनि, है न, जो सदा फॉलो फादर हुजनि। संकल्प में भी अपवित्रता व अमर्यादा अची न सके, संकल्प में भी अपवित्रता अमर्यादा अची न सके। त तख़्त नशीन जी अगरि अची वेंदी, अगरि संकल्प में मतिलबु मन में ईंदी, लेकिन असां एक्सेप्ट नथा करूं हुनखे, उन ते ध्यानु नथा ॾियूं। जीअं सम्झो कचिरे जी चीज़ अख में साम्हूं नज़र थी अचे, लेकिन असां उन ते ध्यानु ई नथा ॾियूं, मतलब हुन सां ख़ुदि खे प्रोटेक्ट कंदासीं, ईअं न कि असां वञी करे हुन में पेर रखी छॾंदासीं, है न, हुन सां ख़ुदि खे प्रोटेक्ट कंदे हुए बि हुनखे किनारो करे निकिरी वेंदासीं। त बाबा चवनि था अगरि संकल्प में बि अपवित्रता अमर्यादा अची वई त तख़्त नशीन जी बजाए गिरती कला में अर्थात हेठि अची वेंदासीं। जीअं जीअं कर्म कंदा आहियो उन अनुसार, उन समय अनुसार पश्चाताप कंदा आहियो, उहो महसूसु कंदा आहियो, है न। जीअं जीअं असां कर्म कंदा आहियूं न, त हुन प्रमाण, हुन अनुसार, हुन समय असां पश्चाताप महसूसु बि कंदा आहियूं कि हा असां सां इहा ग़लती थी वई। जीअं कर्म कंदा आहियो कि तख़्त नशीन में कीर्ति कला में अची वियासीं, है न। अगरि असांजो अहिड़ो संकल्प, अहिड़ो भूल, अहिड़ो कर्म थी वञे त असांखे सम्झ में ईंदो आहे कि हा मां मूंखां ग़लति कर्म थी वियो, ग़लति संकल्प थी वियो, ग़लति भूल थी वियो, त हुन जे बजाए असां कीर्ति कला में अची वेंदासीं, बाबा जे दिलि तख़्त सां हेठि अची वेंदासीं। अगरि कोई ज़्यादा उल्टो कर्म थींदो आहे त पश्चाताप जी स्थिति में अची वेंदा आहिनि। अगरि कोई विक्रम न लेकिन व्यर्थ कर्म थी वियो त पश्चाताप जी स्थिति न लेकिन महसूसता जी स्थिति स्टेज थींदी आहे, है न। अगरि ॾिसो अगरि विक्रम थी वियो त पश्चाताप थींदो, बाबा जे दिलि तख़्त नशीन सां हेठि थी वेंदासीं। कर्म मतिलबु बोल ऐं कर्मनि में, कर्मेंद्रिय द्वारा असांखां थी वियो। सूक्ष्म कर्मेंद्रिय मन में आयो त महसूसता थींदी, बार बार व्यर्थ संकल्प महसूसता जी स्टेज ते लाहींदा रहंदा कि इहा करिणो न खपे, है न।
त बाबा असांखे चवनि था इहा रॉन्ग आहे, जीअं काटे जे समान उहा ॻाल्हि चुभंदी रहंदी। पर बाबा चईंदा आहिनि न कि महसूसता बि सेकेंड जी हुजणी खपे, ईअं न कि असां पूरो ॾींहुं महसूसता में ख़तमु करे छॾियूं ऐं हुन हिकु सेकेंड में जो ग़लती थी हुनजे कारण असां सॼो ॾींहुं बाबा खे यादि न करूं, बसि उहा महसूसु कंदे हुए ऐं उहा ई सोचंदा रहूं अरे मूंखां ग़लति कमु थियो है न। जाते पश्चाताप जी स्थिति व महसूसता जी स्टेज अनुभव थींदी आहे हुते दिलि तख़्त नशीन जे नशे जी स्टेज न थींदी आहे। बाबा जे दिलि तख़्त नशीन जी स्टेज छा हूंदी आहे, है न, छा हूंदी आहे भई असां रोज़ु सुबुह जो उथी करे अमृत वेलो करो ऐं हुन रीति हिकु थींदो आहे स्थूल रीति त माण्हू करे थो, लेकिन हुन रीति असांजा संकल्प बोल कर्म असांजी बुद्धि उन रीति कमु करे, असांजा संस्कार ओड़ा हुजनि त उन ॾींहुं न ऑटोमेटिकली लॻंदो आहे जीअं असां उड़ूं था, असांखे कोई अभिमान न हूंदो आहे, कोई दिखावो न हूंदो आहे, पर उड़णु मतिलबु सदा ई जीवन में हल्का ई रहंदा आहियूं। कोई अहिड़ी ॻाल्हि हूंदी न आहे जंहिंजे कारण भारीपन लॻे, त उन ॾींहुं लॻंदो आहे हा अॼु स्थिति ॾाढी सुठी रही, अॼु बाबा जी यादि भुलिजी न, अॼु सॼो ॾींहुं जीअं बाबा सां ई रहियासीं, है न। त इहो अनुभव त सभिनि खे हूंदो ई सही। कॾहिं कॾहिं स्थिति हेठि थी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं व्यर्थ संकल्प में फंसी वेंदा आहियूं, कॾहिं कॾहिं कुझु ग़लती थी वेंदी आहे, त उन ॾींहुं जीअं असां बाबा जे दिलि तख़्त नशीन न आहियूं, है न। जीअं ॿार ई आहे, ॿार अगरि तव्हांजो चयो मञे, तव्हांजे हिसाब सां हले, सुठी रीति पढ़े न, हिकु ॾींहुं बाद सुबुह खां राति ताईं पंहिंजो कमु ख़ुदि थो करे, साफ़ सफ़ाई वग़ैरह, पंहिंजा स्कूल जी तयार थी ख़ुदि वञे, सुठी रीति पढ़ी करे अचे, स्कूल मां अची करे पंहिंजी ड्रेस, पंहिंजा जूता, पंहिंजो बैग जॻह ते रखे, सुठी रीति फ्रेश थी करे सुठी रीति रोटी खाए, ट्यूशन वञे, पढ़ाई करे, खेॾे, तव्हांजो चयो मञे, त उन ॾींहुं तव्हांखे बि ॿारु सुठो लॻंदो आहे न, है न। तव्हां बि ख़ुशि रहंदा आहियो, ॿार बि ख़ुशि रहंदा। जंहिं ॾींहुं ॿार जो थोरो सुबुह जो उथे न, हीअं न करे, उन ॾींहुं तव्हां बि परेशान ऐं उहो बि उन जे लाइ बि एतिरो प्यारु न ईंदो। बसि इहा ई स्थिति असांजी आहे, है न, इहा ई स्थिति असांजी आहे। असां रोज़ु सुबुह जो ख़ुदि ई असां यथार्थ अमृत वेलो करूं, जो विधि आहे सुठी रीति मुरली ॿुधूं, अभ्यास करूं, धारणा जो करूं, योग करूं, कर्म योग थी करे करूं, त उन ॾींहुं जीअं बाबा खे बि असां सुठा लॻंदा आहियूं, बाबा जी बि यादि ईंदी आहे, बाबा खे त असां सदा ई सुठा लॻंदा आहियूं, लेकिन बाबा खे बि खेच थींदी आहे अहिड़े ॿारनि खे ॾिसी करे, अरे मुंहिंजो ॿारु केॾो लाइक़ु आहे। ऐं जंहिं ॾींहुं कुझु ग़लती थी वई त महसूसता ऐं पश्चाताप में ई ॾींहुं निकिरी वेंदो आहे, त उहो तख़्त नशीन जी नशे जी स्टेज न रहंदी आहे। फर्स्ट स्टेज आहे तख़्त नशीन, सेकेंड स्टेज करण खां पोइ महसूसता जी स्टेज ईंदी आहे। इन में बि नंबर वार हूंदो आहे, कोई करण खां पोइ महसूसु कंदो आहे, कोई कंदे समय ई महसूसु करे वठंदो आहे, ऐं कोई कर्म थियण खां पहिरियों ई कैच करे वठंदा आहिनि कि कुझु थियण वारो आहे, कोई तूफ़ान अचण वारो आहे, अचण जे पहिरियों ई महसूसु करे कैच करे समाप्त करे वठंदा आहिनि। महसूसता वारी जी बाबा 3 स्टेज ॿुधाई। हिकु फर्स्ट स्टेज था तख़्त नशीन, त सदा ई बाबा जी यादि में रहंदा, बाबा सां गॾु कंदा, त परां ई ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं। सेकेंड स्टेज आहे महसूसता जी। महसूसता में बि 3 स्टेजिस बाबा ॿुधाइनि था कि हिकु त थियो असांखां कर्म व्यर्थ संकल्प थी वियो। महसूसता कॾहिं थींदी जॾहिं असांजो विकर्म कर्म में न ईंदो आहे। हिकु थींदो आहे कि असांखे कुझु व्यर्थ संकल्प करे वरितो, हिकु थींदो आहे कि
भई कुझु थिए थो असांखे पहिरियों ई आभास थी वेंदो आहे न। कोई माण्हू हूंदो आहे न, घर में ई कोई माण्हू हूंदो आहे, आस पास में त हूंदो ई, लेकिन तव्हां जिते रहंदा आहियो हुते ई बाबा जा लेफ्ट हैंड्स बि अथव। तव्हांजे घर में ई बाबा जा लेफ्ट हैंड्स बि आहिनि। अगरि तव्हां राइट हैंड आहियो त बाबा जा लेफ्ट हैंड बि तव्हांजे घर में आहिनि। उहे अहिड़ो कमु कंदा रहंदा जंहिंसां तव्हां केतिरो बाबा जो ज्ञान गुण शक्तियां धारण कयो आहे उनजी चेकिंग थींदी रहंदी है न। उहो कुझु अहिड़ो कर्म कंदा रहंदा कि तव्हांखे व्यर्थ संकल्पनि जी मार्जन ईंदी, या तव्हां कॾहिं बुरो चई छॾो, करे छॾो। त हिकु थींदो आहे अॼु ॿारु हीअं करे थो या हीअं करे सघंदो आहे जंहिंजे कारण तव्हांजा व्यर्थ संकल्प हली सघंदा आहिनि, त इहे पहिरियों खां ई महसूसु था अची वञे। हिकु करण खां पोइ, हिकु कंदे समय, हिकु करण खां पहिरियों ई कैच करे वठंदा आहिनि कि कोई तूफ़ान अचण वारो आहे। अचण जे पहिरियों ई महसूसु करे, कैच करे, पोइ समाप्त बि करे वठंदा आहिनि। त सेकेंड स्टेज आहे महसूसता जी, है न। उन में बि नंबरवार बाबा ॿुधाई। टी स्टेज आहे पश्चाताप जी। इन में बि नंबर आहे। कोई पश्चाताप सां गॾु परिवर्तन करे वठंदो आहे, कोई पश्चाताप कंदो आहे लेकिन परिवर्तन न कंदो आहे। पश्चाताप आहे लेकिन परिवर्तन जी शक्ति न आहे, त हुनजे लाइ छा कंदा? पश्चाताप आहे लेकिन परिवर्तन करण जी शक्ति न आहे, त उहो छा कंदा? है न। अहिड़े समय ते विशेष स्वयं जे प्रति कोई न कोई व्रत ऐं नियम ठाहिणो आहे, है न। अहिड़े समय कोई न कोई स्वयं जे प्रति विशेष व्रत ऐं नियम ठाहिणो आहे। जीअं भक्ति मार्ग में बि अल्पकाल जे कार्य जी सिद्धि जे लाइ विशेष नियम ऐं व्रत धारण कंदा आहिनि न। व्रत सां वृत्ति परिवर्तन थी वेंदी आहे न। व्रत रखण सां छा थींदो आहे? जीअं व्रत रखंदा आहिनि कि अॼु सॼो ॾींहुं इहे न खाईंदासीं, इहे न खाईंदासीं, त उन्हनि जी रोटी जे प्रति वृत्ति बि चेंज थी वेंदी। हिते असांखे छा करिणो आहे कि असांखां बाबा चवनि था कोई न कोई पश्चाताप, या त माण्हू परिवर्तन करे वठंदा आहिनि या कंदा ई न आहिनि या करे ई न सघंदा आहिनि। त अहिड़े समय ते व्रत रखो। व्रत सां छा थींदो? वृत्ति परिवर्तन थींदी। वृत्ति सां भविष्य जीवन रूपी सृष्टि बदिली वेंदी। छो जे विशेष व्रत जे कारण बार बार उहो ई शुद्ध संकल्प हूंदो जंहिंजे लाइ व्रत रखियो आहे, उहो स्वतः ई यादि ईंदो न। जीअं भक्त माण्हू विशेष के देवी व देवता जो व्रत रखंदा आहिनि त न चाहींदे बि सॼो ॾींहुं उहो देवी ऐं देवता यादि ईंदो आहे। यादि जे कारण ई बाप हुन देवी देवता द्वारा यादि जी रिटर्न में उनखे उनजी आशा बि पूर्ण करे छॾींदा आहिनि। त जॾहिं भक्तनि जे व्रत जो बि फल मिलंदो आहे त ज्ञानी टू आत्मा अधिकारी ॿारनि जे शुद्ध संकल्प रूपी व्रत व दृढ़ संकल्प रूपी व्रत जो प्रत्यक्ष फल बि ज़रूर मिलंदो, है न। जीअं सम्झो तव्हांखे न कंहिंखे ॾिसी करे, सम्झो तव्हांजे घर में कोई ॿार रोटी वेस्ट कंदो आहे, है न, चीजियूं वेस्ट कंदो आहे, त तव्हांखे हुनजे लाइ घड़ी घड़ी व्यर्थ संकल्प बि ईंदा हूंदा, है न। ऐं तव्हां कुझु अहिड़ो कर्म बि कॾहिं कॾहिं थी वेंदो हूंदो, असां हुनखे चई छॾूं त पश्चाताप बि थींदो हूंदो कि अरे मूंखे त बाबा चए अथई आत्माउनि खे 1000 बार बि सुठी रीति चओ, शुभ भावना शुभकामना सां चओ। हर शक्ति रूप बि कॾहिं कॾहिं ॾेखारिणो खपे। गुस्सो अलॻि थींदो आहे, शक्ति रूप अलॻि थींदो आहे न। त बाबा चवनि था कि लेकिन असां व्रत रखी छॾूं कि आत्मा जॾहिं बि ईंदी मां हिनखे आत्मिक स्वरूप में ई ॾिसंदमि। छो जी वैसे छा हूंदो आहे, अगरि कोई आत्मा कोई बि ईअं कमु कंदी आहे न त असां हुनखे हुन ई दृष्टि सां ॾिसंदा आहियूं,
हाणे आत्मा जॾहिं बि ईंदी बसि इहा आत्मा ऐं बाबा जी संतान आहे, बसि इहा वेस्ट न कंदी आहे न, वरी वेस्ट करे वरी तव्हां उहो ई शुद्ध संकल्प करो, है न। त ईअं छा करिणो आहे असांखे, कोई न कोई व्रत रखिणो आहे, न त सॼो ॾींहुं माण्हुनि जो जीवन आहे न हिननि ई ॻाल्हियुनि में वेस्ट थी वेंदो आहे। तव्हां अगरि पंहिंजे जीवन खे ॾिसो, तव्हांजो सॼो ॾींहुं कहिड़ा कहिड़ा संकल्प हलंदा आहिनि, है न। बुद्धि में मत कहिड़ी आहे अञा ताईं, सम्झ हर हिकु सिचुएशन जे अनुसार संस्कार कीअं आहिनि, त हीअं ई असांखे स्वयं खे सॼो ॾींहुं चेक करो, है न। तव्हांखे सम्झ में ईंदो मां केतिरो मन फालतू सोचंदो आहे, है न। केतिरो असां फालतू दिमाग़ु लॻाईंदा आहियूं फालतू ॻाल्हियुनि में, केतिरा असां में अञा ताईं असां बुरे स्वभाव संस्कार जे वश थी करे कर्म करे वठंदा आहियूं। जॾहिं असांखे हिन फालतू सोचणु, फालतू बोल, फालतू कर्म, स्वभाव संस्कार सां वैराग्य ईंदो। हिन बार बाबा चई न वैराग्य अचणो खपे, बेहद जो वैराग्य मतिलबु कि पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कार, पुराणी आदतियूं, फालतू सोच, फालतू कर्म, इन्हनि सां बि हाणे वैराग्य अचणो खपे। फालतू खाइण पीअण में टाइम वेस्ट करो, शॉपिंग आदि न, जो बि आहे ॾिसो जेतिरो असां साधारण, हा चलो ठीकु आहे, इहा भाॼी ठाहे छॾी, इहा खाई छॾियो, हा चलो फैमिली जे हिसाब सां ॿार चईंदा त हुननि जे हिसाब सां असां ठाहियूं, है न, बाबा जे ॿारनि जे लाइ, बाबा जे लाइ। लेकिन जंहिं ॾींहुं असां अकेला आहियूं, ज़्यादा न आहियूं, त चलो उन ॾींहुं थोरो बहुत कुझु बि ठाहे करे खाई छॾियो ऐं पंहिंजो पुरुषार्थ में समय ॾियो, है न। त बाक़ी फालतू असां इहे बि चीज़ वठूं, इहे बि चीज़ वठूं, पैसा आहिनि ठीकु आहे, है न, लेकिन छा थींदो आहे पोइ हुननि ई चीज़ुनि में असांजो दिमाग़ु लॻंदो आहे, वेस्ट थी वेंदो आहे, समय वेस्ट, एनर्जी वेस्ट। ऐं हाणे त ॾिसो ई था दुनिया में कीअं, हाणे ॾिसो हिकु एग्ज़ाम्पल आहे कि प्राकृतिक आपदाउनि सां, बाबा चईंदा आहिनि न कि हिते भारत में त गृह युद्ध थींदो, विदेश वारा बॉम्ब सां प्राकृतिक आपदाउनि सां ख़तमु थींदो। हुनजो प्रैक्टिकल एग्ज़ाम तव्हां ॾिसो अमेरिका में छा थो थिए हाणे, है न। ॾिसिजो यूट्यूब खोले करे, पूरो जंगल जी आग सां पूरा माण्हुनि जा घर ई जली विया आहिनि। वैसे बि जलदा हुया लेकिन हिन बार कुछ ज़्यादा ही थी वियो। तव्हां प्रैक्टिकल ॾिसो कीअं विनाश थिए थो विदेश में प्राकृतिक आपदाउनि सां। हिते बि थिए थो, लेकिन असांखे हाणे हिन ॻाल्हि में डिॼणो न आहे। लेकिन बाबा जे शुरू खां ई जॾहिं खां बाबा आया आहिनि त कुझु न कुझु विनाश जा सीन ईंदा ई रहंदा आहिनि। त हाणे असांखे न ये फालतू ॻाल्हियुनि में हीअं थी करे, हीअं थी करे, हीअं नथी करे, हीअं नथी करे, चलो जेतिरो करे थी तव्हां करे अचो, बाक़ी या त सोचो न, हाणे जंहिंजो दिमाग़ जेतिरो हूंदो उहो ओतिरो ई सम्झे सघंदो न। ॿार जे दिमाग़ में जेतिरी पढ़ाई ईंदी उहो ओतिरो ई सम्झी सघंदो न, है न। घर में जेकी रहण वारी लेडीज़ आहिनि, हाणे उन्हनि खे सम्झ में ई नथो अचे, हीअं थींदो आहे न हीअं नथी करे, हीअं नथी करे, हाणे उन्हनि जो जेतिरो दिमाग़ आहे ओतिरो ई कमु कंदियूं, है न। फालतू हुननि सां चिक चिक करे पोइ उहो पंहिंजे पति खे परेशान कंदी, पंहिंजे ॿारनि खे परेशान कंदी, फालतू घर में चिक चिक थी नथी करे। सोचो न, चलिए ठीकु आहे वेठी खाए त थी, है न। वैसे बि ॾिसो सड़क ते ग़रीब वेठा हूंदा आहिनि, कुझु कंदा आहिनि त बि माण्हू रोटी ॾेई ईंदा आहिनि न। ऐं ॾिसो सड़क ते कुता आहिनि, कुझु कम जा आहिनि त बि माण्हू उन्हनि खे रोटी ॾिए थो, राति जो चिल्लाइनि था उहो, वरी कंहिंखे बि चक बि पाए छॾींदा त बि उनखे रोटी ॾींदा। उन्हनि खे मारणो त न आहे, चलो उहो बि आहिनि, माण्हू सोचंदा आहिनि चलो इहे बि आहिनि, चलो कुझु त कमु कंदा हूंदा न। लेकिन अॼु ॾिसो हर मोहल्ले में केॾा कुता आहिनि, उनखे कोई माण्हू खणी बि नथो वञे।
है न, उन्हनि खे रोटी खाराइनि था, पोइ राति जो केॾो भौंकदा आहिनि, कॾहिं कॾहिं माण्हुनि खे केॾो नुक़सानु पहुचाए छॾींदा आहिनि, त बि माण्हू उन्हनि खे रोटी ॾिए थो, है न। त घर में अगरि तव्हांजो कोई नुंहुं आहे, कोई ॿार आहे, कोई केर बि आहे, तव्हां सोचो इहे वेठो वेठो बसि खाए थो, पीए थो, पोइ लड़े थो, पोइ अहिड़े खे रोटी छा ॾियूं, है न। त ईअं ई सोचो भई ॿिया जानवर बि त आहिनि, हाणे मगरमच्छ आहे, सांप आहे, है न। माण्हू ॾिसो अॼुकल्ह घर घर में चीटियूं, कीड़ा, चूहा, उन्हनि खे बि माण्हू कढी मारण सां ॾिसंदा, न मारो न, है न। त वैसे त दवाई विझी करे प्रिकॉशन करो, पर मारो न। एॾा मगरमच्छ आहिनि, सांप आहिनि, उन्हनि खे बि कई माण्हू रोटी ॾींदा आहिनि, है न। उन्हनि खे बि माण्हू कढी करे ख़तमु करे छॾे न। चीटियुनि, अॼु साइंस एॾी उन्नति कई थी, चीटियुनि जी पूरी जाति ख़तमु करे सघंदा आहिनि, है न। मगरमच्छनि जी जाति ख़तमु करे छॾनि, सांपनि जी जाति ख़तमु करे छॾनि, कुतनि जी जाति ख़तमु करे छॾनि, पर करनि था, नथा करनि न। अॼु ॾिसो जंगली पेड़ हूंदा आहिनि, कोई कम जो न हूंदो आहे, त बि माण्हू बसि कंदा आहिनि, हा भई शोभा जे लाइ, हा भई कोई ॻाल्हि कोन्हे, कॾहिं हवा ईंदी त हवा ॾींदो, ऑक्सीजन ॾींदो, कुझु कमु न आहे, कोई फ्रूट नथो ॾिए, कोई फूल नथो ॾिए, बसि ईअं ई आहे। त बि उगी वेंदा आहिनि, त कोई माण्हू कटंदो न आहे, चवंदो चलो वॾो थिए, समय थींदो त हिनजी सभु चीजूं कम में ईंदियूं। त ईअं घर में बि अगरि कोई माण्हू तव्हांखे लॻे थो कोई कमु नथो करे, वेठो आहे, खाए थो, घुमे थो, फ़ोनुनि ते टाइम वेस्ट करे थो, हा बसि इहो आहे, इहो असांखे ध्यानु ॾियणो आहे। जीअं माण्हू ॿारनि जे लाइ फ़िकर कंदो आहे न, की ज़्यादा फ़ोन हलाईंदा त हिननि जे दिमाग़ ते, ईअं ई वॾे माण्हुनि जे लाइ बि फ़िकर करो, है न। अगरि लेडीस ॿाहिरि जॉब नथी करणु वञे त हुनखे घर जो कमु ख़ुदि ई करिणो खपे। अगरि हिकु लेडी घर जे ॿाहिरि कमु नथी करणु वञे त हुनखे पंहिंजे घर जो कमु ख़ुदि ई करिणो खपे, तॾहिं हुनजी फ़ोनुनि जी आदतियूं बिगड़दियूं। न त अचण वारे समय में माण्हू ॿारनि जे लाइ सोचे थो न, पर अॼुकल्ह घर जी लेडीज़ जी बि इहा ई हालत आहे, है न। सभु कमु माई करे वेंदी, ख़ुदि छा कंदियूं, ॿ रोटी बि चिक चिक सां पचाईंदियूं, फ़ोनुनि ते सुठी रीति हलंदियूं, त बीमारी थींदी ई सही, बोझ चढ़ंदो ई सही, तंहिंजे करे असांखे, हा बाक़ी इहे शुभ भावना, शुभकामना करे असां उन्हनि खे चऊं भई कमु कर, फ़ोन ते ज़्यादा न वेह, है न। ॾिस जो लेडी ॿाहिरि कमु नथी करणु वञे जॉब, उहो त सॼो ॾींहुं घर में वेठी आहे, उनखे छा ज़रूरत मायूं रखाइण जी। मायुनि सां दिमाग़ लॻाए, हिन खां त सुबुह उठो, ख़ुदि धोई, झाड़ू पोछो करो, बासण मलो, कपिड़ा धोई करे विझी अचो, हिन में तव्हांजो दिमाग़ लॻंदो, समय बि हली वेंदो, है न। थोरो कुझु हुजे त ख़ुदि ई पंहिंजे घर में मसाला वसाला कूटो, चीजूं ठाहींदा रहो, त तव्हांजो समय ईअं ई निकिरी वेंदो, तव्हांजो दिमाग़ बि यूज़ थी वेंदो, यूटिलाइज़ थी वेंदो। फालतू फ़ोनुनि ते वेही करे इहे रील ॾिसो, इहो करो न। चलो माण्हू कोई रील बि ठाहे थो, हुन में बि कोई लॉजिक हुजे त हुन में बि दिमाग़ लॻे, उहो बि चलो ठीकु आहे, लेकिन फालतू अननेसेसरी टाइम वेस्ट करो। त बाबा असांखे चवनि था कि असांखे ख़ुदि खे बि यादि ध्यानु में रखिणो आहे, इहे कोई न कोई विशेष व्रत रखी छॾियो, भई असांखे शुभ भावना शुभकामना करे उन्हनि खे सम्झाइणो आहे। लेकिन अगरि कोई नथो सम्झे त असां हुनजे लाइ, उहो जॾहिं माण्हू असांजे साम्हूं अचे त असां छा शुभ संकल्प करूं, है न। छा अहिड़ो संकल्प करूं जो स्वतः उहो माण्हू अचे, उहो संकल्प ध्यान में अचे ऐं असां वेस्ट सां मुक्त थी वञूं। त हिन रीति ॾिसो केॾा सारा बाबा, अगरि मनन चिंतन करो त ॾाढो कुझु निकिरी वेंदो। त हिन रीति असां ख़ुदि खे सेफ करो, हिन सां असांजे संकल्प बि बची वेंदा, समय बि बची वेंदो, असां शुभ भावना शुभकामना करण बि सिखी वेंदासीं, सुठो सोचण बि सिखी वेंदासीं।
कि जीअं भक्त माण्हू विशेष कीअं देवी देवता जो विर्त रखंदा आहिनि त न चाहींदे बि सॼो ॾींहुं उन देवी व देवता जी यादि ईंदी आहे न, ऐं यादि जे कारण ई बाप हुन देवी या देवता द्वारा यादि जी रिटर्न में उन जी आशा पूर्ण कंदा आहिनि। त जीअं भक्तनि जे विर्त जो बि फल मिलंदो आहे न, त ज्ञानी तू आत्मा अधिकारी ॿारनि खे शुद्ध संकल्प रूपी व्रत व दृढ़ संकल्प रूपी व्रत जो प्रत्यक्ष फल ज़रूरु मिलंदो। जॾहिं बाबा चई भक्तनि खे बि मां आशा पूरी कंदो आहियां, जॾहिं उहो जंहिं ॾींहुं सॼी ॾींहुं इन करे न भक्तनि सां बि असांखे परा खां हथ जोड़ना आहिनि न। उन्हनि खे अगरि उन्हनि खे सम्झाइणो, अगरि नथा सम्झनि, अॼु बाबा चई न सुबुह जो कि पंहिंजे कुल जी जो आत्मा हूंदी उनखे असां ज्ञान ॿुधाईंदासीं न त उहो शांत थींदी वेंदी। अगरि न हूंदी त उहा हुन रीति असांखे रिप्लाई कंदी। त बाबा असांखे चवनि था कि आहे न असांखे हीअ चेक बि करिणो आहे, भई कोई कंहिंखे नथो सुठो लॻे त चओ ठीकु आहे, हा इन्हनि खे बि मञनि त था, है न, पोइ उन्हनि सां हुन रीति हलो। उहो राधे खे मञनि त तव्हां चओ राधे राधे ई, कृष्णा कृष्णा ई, भले असां ओम शांति बि चऊं, लेकिन उहा कई बार हूंदा आहिनि न, कई सोचंदा आहिनि राधे राधे कृष्णा कृष्णा ई चऊं, असां ओम शांति छो चऊं, चलो राम राम चओ, ठीकु आहे राम राम, असां हुन स्वरूप में स्थित थी करे चऊं, है न। त बाबा चवनि था कि छोजी भक्तनि खे बि बाबा हाणे सॼो ॾींहुं बुख में रहंदा, एॾो कमु कंदा, है न, त उन्हनि खे बाबा उन्हनि जी यादि उन्हनि खे उन रीति फल त ॾींदा ई आहिनि न, उन्हनि जी आशा त पूर्ण कंदा ई। त जॾहिं भक्तनि जे व्रत जो बि फल मिलंदो आहे त ज्ञानी तू आत्मायूं अधिकारी ॿारनि खे शुद्ध संकल्प रूपी व्रत व दृढ़ संकल्प रूपी व्रत जो प्रत्यक्ष फल ज़रूरु मिलंदो। त ॿुधो, तख़्त नशीन त सभु ॾिठा, लेकिन कोई सदाकाल जो तख़्त नशीन, सदाकाल जे तख़्त नशीन जे लाइ सिर्फ़ु हिकु ॻाल्हि सहज यादि रखो, जॾहिं कुझु बि थिए, कुझु व्यर्थ संकल्प अची बि हो, कुझु व्यर्थ कर्म थी बि हो, बाबा खे ॾियो ऐं स्टॉप। छो जी ॾिसो बाबा चईंदा आहिनि न कि सभु कुझु मूंखे ॾियो, त मतिलबु असांजा व्यर्थ संकल्प व्यर्थ बोल अञा ताईं अगरि कोई संस्कार स्वभाव रहियल आहे त असां त बाबा खे ॾेई छॾियो, हाणे उहो वापसि अचे थो त उहो बि बाबा खे ॾियो, बाबा असां त तव्हांखे व्यर्थ संकल्प ॾिनो, या आसरी संकल्प या आसरी स्वभाव संस्कार, हाणे इहे वापसि अचनि, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ख़तमु ॻाल्हि। असां ते कोई बोझ नहीं, असां सदा बाप जे दिल तख़्त नशीन थी करे आराम सां झूले में कॾहिं ख़ुशी जे सुख जे, बाबा ॼाणे बाबा जो कमु। अगरि असां में अञा बि थोरो बि क्रोध जो आवेश जो अहिड़ो स्वभाव संस्कार बि आहे, बाबा तव्हांजी आत्मा में न अञा ताईं संस्कार आहे, मूंखे न पतो आहे, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। न असां सदा मौज में रहूं बाबा सां गॾु, छो जी बाबा चए थी न सभु कुझु मूंखे ॾियो, त ॾेई छॾो। त सदा दिलि तख़्त नशीन ठाहिण लाइ इहा हिकु ॻाल्हि यादि रखो, सदा बाप सां सच्चा रहो। जंहिं समय सूक्ष्म में बि कोई संकल्प अचे थो, भई सूक्ष्म में बि असांखे कोई संकल्प ईंदो आहे कि हा ईअं करूं, त असांखे कॾहिं अभिमान ईंदो आहे कि हा मां ईअं सोचूं, मां थोरी सोचियो। त बाबा चई आयो बि त बि बाबा मूंखे ईअं ई संकल्प आयो, लेकिन सभु तव्हांजो ई आहे, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ख़तमु ॻाल्हि। त बाबा असांखे चवनि था त ॿुधो, तख़्त नशीन त सभु ॾिठा, लेकिन कोई सदाकाल कोई उतरदा चढ़दा ॾिठा, कॾहिं हाणे तख़्त नशीन, हाणे हेठि। चौथो अलंकार बाबा छा ॾिठई, बाबा छा ॾिठई, हिकु त ताजदारी ॾिठई, बाबा ॿुधाई न पवित्रता जो सेवा जो ताज। छत्रधारी ॿुधाई, छत्र छाया में केरु सदा रही सघंदा आहिनि, जो सदा बाबा खे यादि कंदा आहिनि, नियम प्रमाण न। पोइ बाबा कल्ह तख़्त नशीन जे लाइ ॿुधाई, अॼु स्वदर्शन चक्रधारी जे लाइ ॿुधाइनि था।
अॼु जी साकार मुरली में बि बाबा चई न सुदर्शन चक्रधारी ठहो। रोज़ ही चईंदा आहिनि, अॼु ज़्यादा जोर सां चई स्वदर्शन चक्रधारी भी सब हुया। स्वदर्शन चक्रधारी मतलब सत्य त्रेता द्वापर कलयुग असांखे चारई युग यादि हुजनि ऐं संगम युग में असां परिवर्तन थींदा आहियूं, पोइ परम धाम में वेंदा आहियूं, पोइ हेठि ईंदा आहियूं, है ना। त जॾहिं बि कोई ॻाल्हि थिए सुदर्शन चक्रधारी मतलब कि कॾहिं भी कोई ॻाल्हि थिए त सदा यादि रखो अरे सत्युग में त अहिड़ी कोई बीमारी हूंदी ई न, अहिड़ी कोई ॻाल्हि हूंदी ई न, ये त हाणे हीअं थी आहे, वरी परिवर्तन थिए थो न, हाणे न थींदी, है ना। जीअं सम्झो कंहिंजे पाणी जी प्रॉब्लम आहे त माण्हू छा चईंदा आहिनि, अगरि उते नल जी कोई पाइप लाइन लॻंदी हुजे त माण्हू चईंदा न अरे बसि थोरा ॾींहं आहे, थोरे ॾींहंनि खां पोइ त सभिनि जे घर घर पाणी ईंदो, है न। त ईअं ई असांखे सुदर्शन चक्रधारी मतलब कोई बीमारी आहे, कोई दुख आहे, कोई परेशानी आहे, कोई प्राकृतिक आपदा आहे, कुछ भी आहे त सदा यादि रखो अरे हाणे त सत्युग अचण वारो आहे, बसि हाणे हीअ थोरी सी आहे, हीअ त नर्क जो कलयुग जो ईअं आहे, सत्युग में त ईअं हूंदो, पोइ चलो त्रेता में बि थोरो सुठो हूंदो, द्वापर में बि सुठो हूंदो, हा भई कलयुग जे अंत में ई थोरो सो असांखे हीअं ॾिसणो पवंदो, बाक़ी त मौज ई मौज आहे न। त इहे सुदर्शन चक्रधारी आहे, हर ॻाल्हि खे ॾिसंदे हुए पंहिंजे सत्युग खे यादि करो। तो स्वदर्शन चक्रधारी भी सब हुया, लेकिन कोई जो चक्र स्वतः ही हलंदो हुयो, कोई जो हलाइणो पवंदो हुयो, कोई जो पोइ कॾहिं कॾहिं राइट हलण जे बजाय रॉन्ग भी हलंदो हुयो, मतिलबु उल्टो, कीअं शो थियो, हाणे छा थींदो। जो स्वदर्शन चक्रधारी जी बजाय माया जे चक्री में अची वेंदा आहिनि न, माया जी चक्री अर्थात कैके जी भाषा, चक्री जो सुदर्शन चक्र जे बजाय माया जी चक्री में अची वेंदा हुया, छो जी लेफ्ट साइड थी आहे न, सुदर्शन चक्रधारी जे बजाय परदर्शन चक्र में हली वेंदा हुया। हाणे सम्झो सिंपल सी ॻाल्हि आहे, असांखे सॼे ॾींहं में छो थो अचे, असां परदर्शन ॿियनि खे ॾिसण में छो था करूं, ईअं छो थो करे, ईअं छो थो करे, हिनखे ईअं करिणो खपे। इन जी जॻह सोचो ये सतो प्रधान आत्मा हुई, हाणे ईअं थी वई आहे, वरी खां सतो प्रधान ठहींदी थी वञे, बसि माया जी थियण जे बजाय पर जे दर्शन जे उलझन जे चक्कर में अची वेंदा हुया, जंहिंसां शो ऐं छा जे क्वेश्चन जी जाल में फसी वेंदा हुया उहा आत्मायूं। त स्वदर्शन चक्रधारी न मतलब शो छा जे चक्कर में फसी वञो। त अॼु खां चेक कजो, अगरि कॾहिं बि असां शो छा जे चक्कर में फसूं था न, त सम्झो असां स्वदर्शन चक्रधारी न आहियूं, है न। शो छा जे चक्कर में न फसो, सदा सुदर्शन चक्रधारी ठहो। बाबा चवनि था जो स्वयं ही रचदा पोइ स्वयं ही फसी वेंदा आहिनि। त ॿुधो छा छा ॾिठई बाबा। स्वदर्शन चक्रधारी न मतलब शो छा जे प्रश्न में फसी वेंदो, मतलब खुद ही माया जे चक्री में फसी वेंदो। चारों ही अलंकार से सदी सजाए ज़रूर हुया, लेकिन नंबरवार हुया। हाणे छा कंदो, बेहद जी छत्र छाया जे अंदर अची वञो, अर्थात हाणे कॾहिं कॾहिं जी यादि जो अंतर मिटाए करे सदा निरंतर यादि जी छत्र छाया में अचो। प्योरिटी ऐं सेवा जे डबल तास के जो परसेंटेज ऐं प्रस्ताव में बेहद में रहो, अर्थात बेहद फैली हुई लाइट जा ताज़दारी ठहो। ॾियण ऐं वठण जे सेकंड जे अभ्यासी सदा तख्त नशीन ठहो, मतलब बाबा खां वरितो ऐं ॿियनि खे ॾिनो, ऐं कोई बि ॻाल्हि थी त बाबा खे ॾियो। चढ़ण उतरण में थकी वेंदा आहियो, सदा रूहानी आराम में तख्त नशीन ठहो। त सदा यादि जी छत्र छाया में रहणो आहे, प्योरिटी ऐं सेवा जी ताज़दारी ठहिणो आहे, सदा तख्त नशीन ठहिणो आहे,
अर्थात निर्बंधन आत्मा जी आराम जी स्थिति में रहो। निर्बंधन कहिड़े प्रकार जो भी बंधन न, पंहिंजे स्वभाव संस्कारनि जो भी बंधन न। नॉलेजफुल मास्टर थी सदा स्वतः स्वदर्शन चक्रधारी ठहो। शो शाह जे चक्कर में न फसो। चक्र फिराईंदा रहो। परदर्शन चक्र शो शाह जे क्वेश्चन जी जाल सां सदा मुक्त थी वञो त छा थींदो? छा थींदो? चारे अलंकार, छत्रछाया, ताज, दिल तख्त नशीन ऐं स्वदर्शन चक्रधारी। अगर ये सभु हूंदा त सदा योगयुक्त जीवन मुक्त चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदासीं। ठही पोइ बाप सां गॾु विश्व कल्याण जी सेवा जे चक्कर लॻाईंदा रहंदासीं। हाणे हिन समय जीवन मुक्त चक्रवर्ती ठही बाप सां गॾु विश्व कल्याण जी सेवा में चक्कर लॻाईंदासीं ऐं भविष्य में महाराजा महारानी ठहींदासीं। विश्व सेवाधारी चक्रवर्ती राजा ठही वेंदा। हाणे जा विश्व सेवाधारी कॾहिं ठहींदासीं? जॾहिं सदा छत्र छाया जे हेठां रहंदासीं, जॾहिं सदा प्योरिटी ऐं सेवा जो ताज हूंदो, जॾहिं सदा बाबा जी दिल तख्त नशीन रहंदासीं, जॾहिं सदा शो शाह जे प्रश्ननि सां मुक्त नॉलेजफुल स्वदर्शन चक्रधारी हूंदासीं, तॾहिं असां बाबा सां गॾु विश्व सेवा करे सघंदासीं ऐं तॾहिं असां भविष्य में चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदासीं। हाँ, अॼु बि बाबा चई न इहे चक्रवर्ती महाराजा महारानी केरु ठहींदा? जेका हाणे सुदर्शन चक्रधारी थींदा। त ॾिसो छा थींदो अगरि सुदर्शन चक्र न फिराईंदासीं, न शो शाह जे प्रश्ननि में फसी वेंदासीं, नॉलेजफुल न हूंदासीं, त असां सोचंदासीं अरे हीअं छो थो थिए, छा थो थिए, त बाबा सां डिस्कनेक्ट थी वेंदासीं न। बाबा सां डिस्कनेक्ट मतिलबु करंट न मिलंदी त असां बि हेल्दी न रही सघंदासीं, त ॿिया बि हेल्दी न रही, ॿियनि खे बि असां किरनियूं न ॾेई सघंदासीं। त अहिड़ा सदा अलंकारी, सदा सुदर्शन चक्रधारी माया जे हर रूप खे मास्टर नॉलेजफुल स्टेज ते स्थित थी पहिरियों ई परखण वारा, अनेक प्रकार जे माया जे वार खे समाप्त करे माया खे बलियारी ठाहिण वारा, बाप जे गले जे हार ठहिण वारा, अविनाशी सर्व संबंधनि जी सदा प्रीत जी रीत निभाइण वारा, अहिड़े बाप समान ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। हाणे बाबा यूपी निवासी आया आहिनि। यूपी जी विशेषता जीअं भक्ति जे तीर्थ स्थान यूपी में ॾाढा आहिनि। हाणे बि यूपी में कुंभ जो मेलो लॻो आहे न, वैसे ई ज्ञान जी सेवा केंद्र जो विस्तार बि सुठो करनि था। ॾिसो कुंभ मेलो यूपी में लॻंदो आहे। यूपी में भक्त आत्मायूं बि ॾाढियूं आहिनि। त मास्टर भॻवान हाणे भक्तनि जी पुकार ॿुधो। त मास्टर भॻवान हाणे भक्तनि जी पुकार ॿुधो ऐं ॿियो बि जल्दी जल्दी भक्तनि खे फल ॾियो। ॿियो बि जल्दी जल्दी भक्तनि खे उन्हनि जी भक्ति जो फल ॾियो। बाबा चवनि था ॾियो था, लेकिन ॿियो बि स्पीड खे वधायो। यूपी जी विशेषता अनेक ग़रीबनि खे साहूकार ठाहिण जो ॾाढो सुठो चांस वठो था। छो जो यूपी में वैसे बि भक्त ॾाढा आहिनि। ऐं हाणे त ॾिसो हुन कुंभ जे मेले में केॾी आत्मायूं ईंदियूं, है न, केॾी सारी आत्मायूं ईंदियूं। अगरि हर आत्मा बि बाबा जो जेको स्टॉल ठहियो आहे हुते वञनि, हुते आत्मा परमात्मा जो बि परिचय ॿुधी अचनि, त बि केॾो कल्याण थी वेंदो न। पूरी विश्व जी आत्मायूं हुते ईंदियूं कुंभ जे मेले में, त केॾी सेवा थी वेंदी। त स्पीड खे वधायो, जल्दी जल्दी भक्तनि जे भक्ति जो फल ॾियो। यूपी जी विशेषता अनेक ग़रीबनि खे साहूकार ठाहिण जो ॾाढो सुठो चांस वठो था। रहम दिल ठही रहम जी भावना सुठी ॾेखारियो था।
रहम दिल ठही रहम जी भावना सुठी ॾेखारियो था। यूपी जो गौरव गवर्नमेंट जे नक्शे में भी विस्तार। यूपी जा कौरव 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 पार्टी वारी गवर्नमेंट वारा गवर्नमेंट जे नक्शे में भी विस्तार आहिनि। एरिया ॾाढी लंबी आहे। ईअं ई पांडव गवर्नमेंट जे नक्शे में सेवा जी एरिया सभिनि खां नंबर 1 करे करे ॾेखारियो। मतिलबु विश्व में जेतिरा भी बाबा जा सेंटर आहिनि हर स्टेट में उन्हनि जे हिसाब सां यूपी में ज़्यादा हुजणा खपनि। छो जो यूपी में धार्मिक स्थान भी ॾाढा आहिनि, गवर्नमेंट जा माण्हू भी ॾाढा आहिनि, त हुन हिसाब सां बाबा जो घर भी ॾाढा हुजणा खपनि। ॾिसो बाबा हर जोन जी विशेषता अनुसार उन्हनि खे वरदान ॾिनो अथई, डायरेक्शन ॾिनो अथई। हाणे जो जेतिरो प्रैक्टिकल में लाहींदो उन अनुसार उन्हनि खे प्राप्ति थींदी। एरिया ॾाढी लंबी आहे। ईअं ई पांडव गवर्नमेंट जो नक्शे में सेवा जी एरिया सभिनि खां नंबर 1 करे करे ॾेखारियो। विशेष हिन वर्ष में रहे हुए गुप्त वारिस खे प्रत्यक्ष करो। बाबा हमेशह चईंदा आहिनि वारिस क्वालिटी प्रत्यक्ष करो। हिन करे कोई भी आत्मा अगरि असांखे लॻे थो ज्ञान योग में सुठी आहे, हिन सेवा में सुठी आहे, त उनखे अॻियां वधाइणो खपे। ईअं न सोचिणो आहे इहे त हाणे आयो आहे, इहो छा कंदो। ईअं न सोचिणो आहे हिनखे त सेंटर सां भॼायो, न त इहे अॻियां निकिरी वेंदो। थींदो आहे न, अञा सभु संपूर्ण त ठहिया न आहिनि, कॾहिं कॾहिं कुझु गड़बड़ भी थी वेंदी आहे न। सम्झो जिज्ञासन में भी थींदी आहे। सम्झो कोई जिज्ञासु ॾाढो होशियारु आहे ऐं ॿियो भी अची वञे त हुनखे चईंदो आहे हाणे त दीदी हिनखे थी पुछे, मूंखां पुछे ई नथी, त हुनजे लाइ असां वेस्ट संकल्प करे, नेगेटिव संकल्प करे हुनखे किरायूं, तंहिंखां त हुनखे अॻियां वधायूं। ब्रह्मा बाबा छा कयूं, कोई भी दीदी सेंटर में भी दीदियूं भी है न, वॾी वॾी दीदियूं भी अगरि कोई भेण सुठी विशेषता वारी सेंटर ते सरेंडर थी आहे त ॿियो ई सुठो, भई ठीकु आहे, इहा अॻियां निकिरी कोई ॻाल्हि कोन्हे, ॾाढी सेवा आहे। त ईअं ई त वारिस क्वालिटी निकिरंदी न, बाक़ी कीअं निकिरंदी। असां सभिनि खे किराईंदा रहंदासीं, सेंटर सां भॼायूं, तॾहिं त चई न जिज्ञासु भी कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं न ईंदा आहिनि, हली वेंदा आहिनि, त उहो हिन कारण भी हली वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं उन्हनि में विशेषता हूंदी आहे, ईंदे ई अगरि उहो पंहिंजो हुनर ॾेखारींदा आहिनि त ॿिया माण्हू अगरि उन्हनि खे अॻियां न वधणु ॾींदा त भॼी वेंदो, सोचो अरे हिते भी ईअं थींदो। इन करे ब्रह्मा बाबा खे फॉलो करिणो आहे। ब्रह्मा बाबा अगरि एॾे हैंड्स खे दादियुनि खे अॻियां न करे ऐं ब्रह्मा बाबा चयो कि न मां ई सभु सेवा करणु वेंदमि, त कीअं हले, एॾी संस्था कीअं वधे आहे। दादियुनि एॾी हैंड्स तयारु कया, हर हिक जी विशेषता ॾिसी अॻियां वधायो न। हीअं थोरी दादियुनि ॾिठो भई इन जी इहा विशेषता, इहा त मूंखां अॻियां निकिरी वेंदी, हल कढेसि हिनखे ॿाहिरि। त वैसे भी असांजे जीवन में भी घर गृहस्थी में भी लौकिक परिवार में चाहे अलौकिक परिवार में न विशेषता के धारण करो। तव्हांजे घर में जो जंहिंमें विशेषता आहे, सम्झो कंहिं नुंहं में कहिड़ी विशेषता आहे, कंहिं धीअ में, कंहिं ॿार में कहिड़ी विशेषता आहे, हर हिक जी विशेषता खे अॻियां वधायो। हीअं न इहा नंढी नुंहं में इहा विशेषता, इहा अॻियां न निकिरी वञे, हल हिनखे लड़ाई झगड़ो करे कढेसि, ईअं न करिणो खपे। इहे त जीअं असां उनखे जीअं गलो था, प्रैक्टिकल में नथा करूं, लेकिन अची आत्मा खे जीअं त गलो था घुटूं हुनजो, त इहे भी पाप आहे। सूक्ष्म पाप माण्हुनि खां ॾाढा थींदा आहिनि, प्रत्यक्ष भी थींदा आहिनि। त संकल्प कंदा रहियूं न, इहा बीमार थी वञे, इहा मरी वञे त मां अॻियां निकिरी वेंदमि, त अहिड़ा संकल्प भी न अचणा खपनि, है न। त बाबा चवनि था कि हाणे वारिस क्वालिटी प्रत्यक्ष करो, जो गुप्त आहे वो वारिस क्वालिटी प्रत्यक्ष करो। हा, अञा ताईं जो कयो उहो ॾाढो सुठो, हाणे ॿियो भी चारो ओर जी आत्मायूं वंस मोर करनि, वाह वाह जी ताली बजाइनि। अहिड़ी विशेष कार्य भी यूपी वारा कंदा। हाणे ॿियो ई ज़्यादा ज्ञान स्थान ठाहियो, है न, हाणे ॿियो ई ज़्यादा ज्ञान स्थान ठाहियो।
तीर्थ स्थान सां ज्ञान स्थान ठाहींदा वञो। अच्छा, बाक़ी जो बि सभु आया आहिनि, जीअं बि पुरुषार्थ में अॻियां वधनि था, अॻियां वधण जे लाइ मुबारक हुजे। जीअं बि वधो था, जेतिरा बि वधिया आहियो, जीअं बि वधो था, सभिनि खे मुबारक हुजे। उन सां बि अधिक हाई जंप ॾियण लाइ सदा स्मृति स्वरूप रहो। वैसे बि हाणे जनवरी मास अव्यक्त मास हले थो, त हिन में बसी बाबा चईंदा आहिनि 18 जनवरी अर्थात स्मृति स्वरूप जो ॾींहुं, है न। हुन ॾींहुं स्मृति ईंदी आहे, त स्मृति सां शक्ति ईंदी आहे। सहज पुरुषार्थ ही इहो ई आहे, सदा ही स्मृति रहे मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, मां सितारो आहियां, मां फ़रिश्तो आहियां, मां शिव बाप जी संतान आहियां, ब्रह्मा मां जी संतान आहे। त हिन स्मृति सां ई समृद्धि अची वेंदी। अच्छा, बाबा असांखे चवनि था हाणे स्मृति सभिनि खां अधिक हाई जंप ॾियण लाइ, हाई जंप ॾियण लाइ सहज पुरुषार्थ छा आहे? स्मृति स्वरूप भव। पार्टियुनि सां गॾु अव्यक्त बाप दादा जी पर्सनल मुलाक़ात। पहिरीं पार्टी सां आहे सहज योगी जो चित्र आहे विष्णु जी शेषशैया। विष्णु जी शेषशैया जो चित्र असांखे अॼु बाबा चई न, ज्ञान मार्ग में त भक्ति जा चित्र हूंदा आहिनि, त विष्णु जी शेषशैया जो चित्र अगरि तव्हां वटि आहे त हुन जो अर्थ छा आहे? सहज योगी जो चित्र। मतिलबु विष्णु ॾिसो नागनि ते सुम्ही पियो आहे, उहो ई नाग बि हुनजा छत्र छाया जे रूप में आहिनि, है न। त हर चित्र जो अर्थ हूंदो आहे, मतिलबु कि हिन कलयुगी दुनिया, विकारी आत्माउनि जे संबंध संपर्क में ईंदे हुए बि असांखे परमात्मा जी यादि में रहणो आहे। त इहे विकारी आत्माऊं, पतित आत्माऊं बि तव्हांजी छत्र छाया, मतिलबु तव्हांजी सहयोगी हूंदियूं, तव्हांजी प्रोटेक्ट कंदियूं तव्हांखे। वैसे असां त बाबा जी छत्र छाया में आहियूं, लेकिन इहा आत्माऊं बि जो अगेंस्ट हूंदियूं आहिनि न, उहा अगेंस्ट न थी करे असांजी मददगार थी वेंदियूं। तव्हां सभु सदा फाउंडेशन जे समान मज़बूत रहण वारा सदा अचल आहियो न, हिलण वारा त न आहियो। अंगत जो अञा ताईं गायन थिए थो, उहो कंहिंजो गायन आहे? तव्हांजो ई गायन वरी खां ॿुधो था न। जो कल्प पहिरियों विजय प्राप्त कई, हुन विजय जो नगाड़ो हाणे बि ॿुधो था न। जो कल्प पहिरियों असां विजय प्राप्त कई, हुन विजय जो नगाड़ो हाणे बि ॿुधो था न। मतिलबु कल्प पहिरियों असांजो स्थिति प्राप्त कई, अञा ताईं बि उहो असांजो गायन थींदो आहे न भक्ति मार्ग में। जय 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 शो कंदा आहिनि, कृष्ण जी जय, राम जी जय, सीता जी जय, लक्ष्मी जी जय, भगवान जी बि जय कंदा आहिनि। जबकि भगवान त कॾहिं हारदो न आहे, हुनखे बि जय करे ॾींदा आहिनि। जय मतिलबु विजय। त असांजो कल्प पहिरियों विजय प्राप्त कई, हुनजो गायन अञा ताईं थींदो आहे। जो कल्प पहिरियों विजय प्राप्त कई, हुन विजय जो नगाड़ो हाणे बि ॿुधो था। उहो नक्शो हाणे तव्हांजे साम्हूं आहे। कल्प कल्प विजयी आहियो न, अनेक बार जा विजयी आहियो। हिन करे सहज योगी चइबो आहे। अनेक बार कयो वो पोइ करणु त सहज थी वेंदो आहे न। नई ॻाल्हि नथा करो, ठहे उहे खे ठाहियो था। हिन करे चइबो आहे बनी बनाई बन रही। मतिलबु कल्प पहिरियों बि ईअं कयो हुयो जो बिगड़ी वियो, हाणे उनखे ई ठाहियूं था। त बाबा चवनि था अनेक बार कयो हुयो पोइ करणो त सहज थी वियो न, नई ॻाल्हि नथा करो, ठहे उहे खे ठाहियो था। इन करे चइबो आहे बनो बनायो, बने बनाए खे बनायूं था। ठहियल ई आहे, सिर्फ़ु रिपीट करिणो है न। जीअं सम्झो कोई चीज़ हूंदी आहे न, कि हूंदी त पूरी सेटिंग थियल हूंदी आहे,
बसि हुनखे बिगाड़े करे उन ते ई वापसि रखिणो हूंदो आहे। सभु निशानियूं बि हूंदियूं आहिनि, सिर्फ़ु उन ते ई वापसि रखिणो हूंदो आहे। त बाबा चवनि था की इन करे चइबो आहे सिर्फ़ु रिपीट करे ठाहिणो आहे। पहिरों बि पद्मा पदम भाग्यशाली ठहिया हुयो, हाणे बि ठहो था। अहिड़ा सहयोगी आहियो। उनजी निशानी तथा रहन सहन जो चित्र कहिड़ो आहे? विष्णु जी शेष शैया अर्थात सांपनि खे बि शैया ठाहे छॾी, अर्थात उहो अधीन थी विया, उहो अधिकारी थी वियो, है न। उहो अधीन थी विया, उहो अधिकारी थी वियो। न त सांपनि खे कोई हथु न लॻाईंदो आहे। सांपनि खे छैया ठाहे छॾे अर्थात विजयी ठाहे छॾे, विजयी थी विया। उन्हनि ते अहिड़े सम्झो तव्हांजे घर में कोई विकारी आत्मा आहे, मतिलबु कंहिंखे काम विकार जी चेष्टा ज़्यादा हुजे, क्रोध जी, लोभ जी, मोह जी, अहंकार, चाहे तव्हांजे घर में संबंधी या आस पड़ोस वारा, लेकिन असां उन्हनि जे संबंध संपर्क में ईंदे हुए बि उन्हनि जा विकार असां ते हावी न थींदा आहिनि, है न। उन्हनि जा विकार न असां ते हावी न थींदा आहिनि। त असांखे छा करिणो आहे कि विष्णु जी शेष शैया अर्थात सांपनि खे बि छैया ठाहे छॾी, अर्थात उहो अधीन थी विया ऐं उहा अधिकारी थी विया। न त सांप खे कोई हथु न लॻाईंदो आहे। विकारी रूपी सांप ई अधीन थी विया, अर्थात छैया ठही विया त निश्चिंत थी विया न। सम्झो कोई आत्मा आहे, पवित्र थी रहे, है न। ऐं अगरि उहो किथे कमु कंदी हुजे ऐं उते कोई कामी इंसान हुजे जेके काम विकार जी बि, है न, हर हिकु आत्मा में कंहिंमें जासी हूंदी आहे, कंहिंमें कमु हूंदी आहे, कंहिंमें ना हूंदी आहे। इहे न, इहे माउ बाप जो वरसो हूंदो आहे। जॾहिं ॿारु जनमंदो आहे न त माउ बाप जो वरसो हूंदो आहे। जंहिंसां ॿारु पैदा थिए त उहो विकार, उहा जेकी अंदरि जेकी चीजियूं थींदियूं आहिनि न, ये सेल्स वग़ैरह, ये जो बि अंदरि जीअं ट्रांसफर थींदो आहे त उन अनुसार उन्हनि खे उहो फीलिंग थींदी आहे अंदरि, है न, कामी आत्मा खे बि। लेकिन अगरि उहा आत्मा पवित्र आहे ऐं उहो कामी मनुष्य सां गॾु कमु थी करे ऐं उहो कामी मनुष्य ॿिए ते त बुरी दृष्टि फटाफट रखंदो आहे, लेकिन हुन आत्मा ते हुनजी बुरी दृष्टि न वेंदी आहे। त मतिलबु हुन विकार खे अधीन ठाहे छॾी जेको हुन में आहे। त बाबा असांखे चवनि था विकारी रूपी सांप ईअं ई क्रोधी आहे। जे चईंदा आहिनि न, कई कंहिंजे घर कुत्ता हूंदा आहिनि जो ज़्यादा भौंकदा आहिनि, लेकिन हिकु मालिक ते न भौंकदा, ॿियो सभिनि ते भौंकदा आहिनि, हुन ते न भौंकदा। त हुनखे अधीन ठाहे छॾी। त ईअं ई असां परमात्मा शक्ति सां हिन दुनिया में रहंदे हुए विकारो रूपी सांपनि खे अधीन ठाहे छॾियो त उहो शैया ठही आहे न, मतिलबु उहो हुनजी सेफ्टी ठही आहे, हुन त निश्चिंत थी विया। हाणे कुतो ॿियनि ते भौंके थो, ॿियनि खे चक पाए सघंदो आहे, लेकिन हुन ते नथो भौंके, हुनखे नथो चक पाए, त उहो कुतो हुनजी सेफ्टी जो साधन ठही वियो न, है न। कोई बि हुनखे हार्म कंदो त उहो हुनखे बचाईंदो, त निश्चिंत थी विया। जो विजयी हूंदा आहिनि उहे सदा निश्चिंत विष्णु जे समान सदा हर्षित रहंदा आहिनि। हर्ष बि तॾहिं थींदो आहे जॾहिं ज्ञान जो सिमरन कंदा रहंदा। त इहे चित्र तव्हांजो ई आहे न। जो बि बाप जा ॿार ठहिया आहिनि, विजयी थियनि था, उन सभिनि जो इहे चित्र आहे। जो बि बाप जा ॿार ठहिया आहिनि, विजयी ठहनि था, उन्हनि सभिनि जो चित्र छा आहे? विष्णु चतुर्भुज, विष्णु जो शेष शैया ते लेटियो आहे। ऐं जो बाप जा ॿार ॾिसो चईंदा आहिनि न,
ॾाढा ॿार बि ज्ञान मार्ग में हलंदे हलंदे हली वेंदा आहिनि। कंहिंखे काम जो भूत पकड़े वठंदो आहे, कंहिंखे क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत करणु, त हलंदे हलंदे बाबा खे छॾे ॾींदा आहिनि। है न, हिकु थींदो आहे हिन विकार जे वश थींदे हुए बि उहो बाबा जे घर अचनि था, सेवा करनि था, है न। लेकिन हिकु थींदो आहे कि उहा उन्हनि खे छॾे ॾींदा आहिनि, बाबा खे छॾे ॾींदा आहिनि, मतिलबु हुन विकारनि हुननि ते जीत पाए छॾी, हुननि विकारनि हुननि ते जीत पाए छॾी। ऐं जेका ॿार बाप जा ॿार ठही करे विजयी थियनि था, मतिलबु गुस्सो ॾियारण वारी सिचुएशन में बि उहे सदा शांत थी करे हलनि था, ॿियो बि शुभकामना करे करे हलनि था। कामी मनुष्य जे संपर्क में ईंदे हुए बि उहे आत्मायूं सदा शुद्ध पवित्र आहिनि। ॿियो ई उन्हनि खे बि काम विकार जी अग्नि सां मुक्त करण लाइ उन्हनि खे बि ज्ञान जा छीटा मारदा रहंदा आहिनि। लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत करणु सभिनि ते विजय प्राप्त करे छॾनि। त अहिड़ी आत्मायूं जे लाइ उहो चित्र, जो बि बाप जा ॿार आहिनि उहे विजयी थिया आहिनि, उन्हनि सभिनि जो चित्र इहो आहे। सदा साम्हूं ॾिसो कि विकारनि खे अधीन कयो वो मां अधिकारी आत्मा आहियां। आत्मा सदा आराम स्थिति में रहे। शरीर जो सुम्हण जो आराम न, भई उन ॾेखारियो अथई उहो शरीर सां आराम सां लेटियो आहे ऐं मस्तु आहे, मतिलबु काथे विष्णु परमात्मा जी याद में या पंहिंजे भक्तनि में या कंहिंमें बि मस्तु आहे। त इहे शरीर सां सुम्हण जी स्थिति न आहे, ये आत्मा आराम स्थिति में आहे। आत्मा सदा बाप जी याद में रही करे बाप सां गॾु सदा आराम स्थिति में आहे। मतिलबु कोई टेंशन नहीं, न कोई परेशानी, न कोई टेंशन, न कोई परेशानी, न कोई विघ्न, न सदा ही निश्चिंत, सदा बाप जी याद में सुख शांति खुशी जे झूले में झूलदी रहे। इनखे चइबो आहे आत्मा सदा आराम जी स्थिति में आहे। शरीर जो सुम्हण जो आराम न, उहो त सेवा में हड्डियूं ॾियणियूं आहिनि, लेकिन आत्मा जी निश्चिंत स्थिति इहा आहे आराम। छो जी हाणे भटकण सां बची वियासीं, है न, त माताऊं सभी गोपिकायूं गोपी वल्लभ सां गॾु झूले में झूलण वारियूं आहिनि, है न। ये न सिर्फ़ु विष्णु मतिलबु पुरुष न, विष्णु मतिलबु लक्ष्मी नारायण ॿई, स्त्री पुरुष ॿई। स्त्री असां त स्त्री पुरुष ते ध्यानु ई न ॾींदा आहियूं, मतिलबु आत्मा जी स्थिति। त बाबा चवनि था माताऊं सभी गोपिकायूं गोपी वल्लभ सां गॾु सदा झूले में झूलण वारियूं आहिनि। मतिलबु ॾिसो अहिड़ी आत्माउनि जे संबंध संपर्क में ईंदे हुए बि उन्हनि जे विकार बुराइनि ते विजय प्राप्त करे असां सदा ई बाप जी याद में सर्व खे लाइट माइट ॾींदा रहो। विष्णु बि ईअं ई कंदो आहे न, उहो पंहिंजे भक्तनि जी आराम सां उन्हनि जी लीलायूं ॾिसंदो रहंदो आहे, साक्षी स्थिति। त बाप जी याद में सभु विकार बुराइयूं विघ्ननि ते विजय प्राप्त करे साक्षी स्थिति में स्थित थी करे सर्व खे लाइट माए ॾियण ही विष्णु शेष शैया ते लेटे हुए चित्र जो मीनिंग आहे। अधु कलप जड़ चित्रनि खे ॾाढो प्यार सां झुलायो, हाणे झुलाइण ख़तमु, बाबा सां गॾु झूलण शुरू। कॾहिं सुख जे झूले में, कॾहिं शांति जे झूले में, अनेक झूला आहिनि, जंहिंमें चाहो झूलो, हेठि न अचो। माताउनि खे झूलो सुठो लॻंदो आहे न, तॾहिं त ॿारनि खे बि झुलाईंदी रहंदियूं आहिनि, है न। त असांखे कहिड़े झूले में झूलणो आहे? बाबा जी यादि जे झूले में झूलणो आहे। सदा बाबा खे यादि करे कॾहिं सुख जो अनुभव करो, कॾहिं शांति जो अनुभव करो, कॾहिं प्रेम जो अनुभव करो, कॾहिं पवित्रता जो अनुभव करो, है न। इन झूले में झूलदा रहो। बाबा चवनि था
कि भक्ति में ॾाढो झुलायो। हाणे भक्ति जो फल त वठंदव न। भक्ति आहे झुलाइण, फल आहे झूलण। त हाणे जो फल मिली वियो उहो खायो था या ॾिसी ॾिसी करे ख़ुशि था थियो। माताउनि में इहा बि आदत हूंदी आहे, खाईंदियूं न आहिनि, रखी ॾींदियूं आहिनि कि उन्हनि खे खाराईंदासीं। इहे त जेतिरो खायो ओतिरो वधंदा। हिकु सेकेंड खाईंदव त हिकु समय जो अनुभव, सदाकाल जो अनुभव ई ठाहे ॾींदव। छा खाईंदव? झूलो। हिकु सेकेंड बि बाप जी यादि में ख़ुशी जो अनुभव कयो त हिकु समय जो अनुभव सदाकाल जो अनुभव ई थी वेंदो। अगरि तव्हां बाबा कॾहिं मधुबन विया आहियो या घर में बि या सेंटर में बि कॾहिं एॾो सुठो योग लॻी वेंदो आहे, ॾाढो सुठो अनुभव थी वेंदो आहे न, त उहो हिकु सेकेंड जो अनुभव बि ॾाढे समय जो अनुभव ई ठाहे ॾींदो आहे। हिन करे खूब खाओ। छा खाईंदा? ये बाबा फल, भक्ति जो फल खाओ। कहिड़ो खाओ? है न, कॾहिं ख़ुशी जे झूले में झूलो, कॾहिं शांति जे, कॾहिं सुख जे। उन जे लाइ ज्ञान जी जो अलॻि अलॻि पॉइंट्स आहिनि, जो बुद्धि में आहिनि, उन्हनि खे मनन चिंतन करण सां ई त ख़ुशी जे झूले में झूलंदव न। उन्हनि खे मनन चिंतन करण सां ई शांति जे झूले में झूलंदव, प्रेम जे झूले में झूलंदव, पवित्रता जे झूले में झूलंदव, है न। त हाणे छा खाईंदा? भक्ति जो फल। ॾाढी महिनत कई। अञा बि काथे काथे अगरि तव्हांखे लौकिक परिवार जे कारण करिणो थो पए, उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन हाणे असांखे त सभु पतो आहे, है न। त बाक़ी खाओ। माताउनि खे ॾिसी करे बाप खे बि ख़ुशी थींदी आहे। जेके दुनिया ना उम्मीदवार ठातई, बाप उन्हनि खे ई सिर जो ताज ठाहे छॾे। उन्हनि पुराणी जूती सम्झियो ऐं बाप सिर जो ताज ठातई, त केतिरी ख़ुशी हुजणी खपे, है न। उन्हनि पुराणी जूती सम्झो ऐं बाबा असांखे सिर जो ताज ठाहे छॾियईं। पांडवनि खे बि सदा सहयोगी ऐं सदा साथ रहण जो गायन आहे। ॾिसो, पहिरियों आहे न, माताउनि खे जूती सम्झणु मतिलबु कि उन्हनि जो इहो ई कमु आहे। हाणे बाबा असांखे स्मृति, कमु त उहो ई करिणो आहे असांखे, लेकिन हाणे स्मृति ॾियाराई अथई बाबा कि असां सभु आत्मायूं आहियूं, हर आत्मा जी पंहिंजी पंहिंजी ड्यूटी आहे, है न। भक्ति मार्ग में ऐं अज्ञान काल में घर जो कमु मतिलबु ॾाढो घटि कमु, है न। त माताउनि खे ॾाढी नंढी नज़र सां ॾिसंदा हुया कि अरे त छा करे सघंदी आहे, घर जो कमु ई करे सघंदी आहे। पर अॼु ॾिसो, कोई माण्हू रोटी ठाहे सघंदो, है न। सर्दी में थधे थधे पाणी सां सभु बर्तन धोइण, भाॼियूं धोइण, गर्मी में गरम गरम गैस जे अॻियां रोटी ठाहिण, छा इहे वॾा वॾा इंजीनियर, वॾा वॾा डॉक्टर करे सघंदा, है न। कंदा बि हूंदा, लेकिन इहे कमु केॾो इम्पोर्टेंट आहे। त बाबा असांखे स्मृति ॾियाराए करे असांजे स्वमान सां असांखे ऊचो कयो अथई। बाक़ी ईअं न, बाबा असांखे वॾो, मतिलबु माताउनि खे ऊचो सिर जो ताज ठाहियो अथई, मतिलबु कि उन्हनि खे एतिरो ज्ञान ॾिनो अथई, एतिरी समझ ॾिनी अथई कि उन्हनि सही ऐं ग़लति खे पहचानियो आहे, है न। त हिन रीति बाबा असांखे ऊचो ठाहियो अथई। उन्हनि त पुराणी जूती सम्झियो, बाबा त सिर जो ताज ठाहे छॾियईं। ऐं इहे बि सिर जो ताज केरु ठाहींदो? जो माता पवित्र रहंदी। पांडवनि जो बि सदा सहयोग, सदा साथ रहण जो गायन आहे। यादगार में ॾिसो, गोपी वल्लभ सां गॾु ग्वाल बाल बि ॾेखारियो आहे। हर कार्य में सहयोगी ऐं साथ रहण वारा आहियो न। सभी याद ऐं सेवा ॿिन्हिनि में तत्पर रहो। सेवा सां भविष्य प्रारब्ध ठाहींदी, याद सां वर्तमान ख़ुशी में रहंदा। सेवा सां असांजो भविष्य प्रारब्ध ठहींदी आहे, ऐं हाणे बाबा जी यादि सां असांखे वर्तमान में बि ख़ुशी मिलंदी,
शुद्ध थींदासीं, दैवी गुण जा धारण थींदो ऐं भविष्य में बि असां ऊच पद पाईंदासीं। कोई अप्राप्त वस्तु ई न, सदा तृप्त। त चेक करो सदा तृप्त आहियूं असां कि अञा ताईं इहो खपे, इहो खपे, इहो खपे। हा, ज़रूरतमंद चीज़ूं खणो, बाक़ी अननेसेसरी असां ॻाल्हियुनि में वञूं, हीअं हूअं करूं, उन में न वञूं। है न? सदा छा रहणो आहे? तृप्त रहणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।